दोस्तों वेंजी निकतस ऐं असां लाइ चांहि थी तैयार थिए ऐं चांहि कीअं थी तैयार थिए हीअ ॾिसो। हीअ वॾी शइ आहे मुंहिंजे लाइ, वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ। ऐं गर्मी आहे इलाही बोरची खाने में, हिकु दोस्त काठियुनि ते चांहि थो करे असांजे लाइ, मूंखे तमामु घणी ख़ुशी थी। ऐं शायदि मानी बि ईअं पचाईंदा आहियो न काठियुनि ते, हा न? त हीअ 3 टाइम मानी ॿाहिरां त न ईंदी आहे न मानी, ॿाहिरां होटल तां त मानी न ईंदी आहे न। सही आहे, हिते ई पचाईंदा आहिनि 3 टाइम। 3 टाइम तव्हां पचायो ॿिए ते के बि आहे कंहिं वारो? अच्छा, सभु वारे वार त सभु पचाईंदा आहियो। सही, चांहि पचे थी, असांजी ख़िदमत कनि था पिया। ऐं हीअ वारी वार सां हे पचाईंदो पर तव्हां पचाईंदा आहियो? छा पचाईंदा आहियो? कुझु न, तव्हां ॿाहिरि जो कमु कंदा आहियो। बाक़ी हू काठियूं पयूं साम्हूं, वारे वार सां हे सभु दोस्त। को नाश्तो तयारु कंदो आहे, को मंझंदि जी मानी, को राति जी मानी।